हिक ॿिए जे घरनि में बिना मोकल जे न विया कयो। जेसि ताईं मोकल वठो पोइ परियों माण्हू पर्दो कराईंदो, ॿार बच खे हेॾे होॾे कंदो, पोइ तूं वेंदो। हाणे माइट मिट न आहे, दोस्ती तालुक आहे, सत ड्रोही पराई ज़ात आहे। हालांकि भाउ खे भाउ जे घर न आहे वञण जो, भाॼाई जी मोह पए, वञी हथ ॾे, उते मिटी माइटी आहे, सौट मासात, हे साईं मुंहिंजो साहुरा, मुंहिंजो फिलाणो, अलाए छा घरवारी जो सौट मासात आयो जो त विच घर में विहार, वरी हिक हिक न्याणी सियाणी हथ मिलाईंदी। बेगैरती बेगैरती बेगैरती, अल्लाह अल्लाह जे रसूल जे हुक्म जी ख़िलाफ़ वर्ती। इहो माण्हू जो चवाए त मां सचो मोमिन न बाबा, न कूड़ थो ॻाल्हाए, क़ुरान जो मुखालिफ़ आहे, तूं मोमिन कान्ह थींदे। अज़ीज़ो छा थो मिले इन सब बेपर्दगी करण मां, सवाइ हिन जे जो रुसवाई दुनिया में, रुसवाई आख़िरत में, ॿियो कुझु बि न मिलंदो। ऐं अहिड़ा गुनाह था थियनि इन बेपर्दगी में जो अलाह जी पनाह, अलाह ताला माफ़ करे। तंहिंजे करे न कबो। अलाह तो ईमान वारो परावनि घरनि में न वञो। हता तस्तानिसू व तुसल्लिमू अला अहलिहा, जेसि ताईं तव्हां उन्हनि खां विरुह वठो, इजाज़त वठो, सलाम कयो उन्हनि ते, इहो भलो अथव त माना नसीहत वठो। पर जे उते को बि न हुजे, वरी माइट मिट कोन्हे त वरी माइट अदा हलिया, अदा हलिया, वरी उहो अधो हलियो ईंदो, वरी हिक हिक खे हथ मिलाईंदो। भई अल्लाह अकबर। अदा ॻाल्हि त ॿुधो, अल्लाह जो रसूल सभिनी मोमिननि खे पंहिंजे अबे ऐं पंहिंजी जान खां सॼे माण्हुनि खां वधीक प्यारो आहे। उहो नबी सुहिणो थो फरमाए त मुंहिंजो धारी औरत खे हीअं हथ लॻे, इन खां मां चवंदुसि त मूंखे लोह जो सूओ मथे में लखे, मूंखे क़बूल आहे, पर धारी ज़ाइफ़ खे हीअं हथ न लायां। ऐं तूं वरी सत धारियुनि सां वञी हथ मिलाए, पोइ चओ त साईं मां भलो मोमिन आहियां, मुंहिंजो दीन जूं भेनरुनि कोन्हनि अता। तूं ऐं तुंहिंजा इहे इन किरदार करण वारा, तव्हांजी इहा सॼी बिरादरी शैतान जी बिरादरी आहे, मोमिन जी बिरादरी न आहे। मोमिन जी बिरादरी तॾहिं हुजे हा जॾहिं तूं रसूल जो ताबेदार हुजे हा, जॾहिं तूं क़ुरान जो ताबेदार हुजे हा। क़ुरान ऐं सोणे रसूल जी बेफ़रमानी कई अथई, कोन्हे ताबेदार मोमिन जो, शैतान जी ताबेदारी कई अथई। अल्लाह असांखे पनाह में रखे। हे सभु इन जे लाइ ॾसांव थो त क़ुरान ॿुधे खां पोइ कॾु खोलियो, इन दिलि में क़ुरान जूं आयतूं विहारियो, सुभाणे इन ते अमल करे ॾेखारियो त बचंदव, न त तबाही बर्बादी आहे। अल्लाह तो जेकॾहिं को न हुजे उन में त न वञो, जेसिताईं तव्हांखे मोकल मिले। जेकॾहिं चवनि तो मोटी वञो त मोटी वञो, इहो भलो अथव। अल्लाह तव्हांजे पूरनि अमलनि खे ॼाणे थो। दुआ आहे त अल्लाह ताला असांखे इन क़ुरान जे जलसनि जे ज़रिए जेको क़ुरान ॿुधूं था, जेके हदीसूं ॿुधूं था, अल्लाह शाल असांखे इन्हनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अज़ीज़ो, मोमिन चइबो अथव अमल वारे खे। इन्नल लज़ीन आमनू, आयत ॿुधायांव, जिन ईमान आंदो व अमिलु सालिहात, ऐं सालिह अमल कया, कानत लहुम जन्नातुल फिरदौस नुज़ला, जन्नतुल फिरदौस मेहमानी आहे। अदा जेकॾहिं इन जी ख़िलाफ़ वर्ज़ी कजे त अमल सालिह थींदो न थींदो, पोइ जन्नत मेहमानी कान थींदी, पोइ जहन्नम थींदो। अल्लाह साईं असांखे हिकिड़ो अज़म कदा कयो त जलसे में जेको क़ुरान ॿुधो, अल्लाह जो हुकुम ॿुधो, हिकिड़ो बि मोटी वञी अमल कयो न, इंशाअल्लाह ईमान में बरकत पइजी वेंदव। पर जेकॾहिं मोटी वञो, साॻा लाटूं साॻा चुग, ॿुधल क़ुरान खुट कंदो बि आहे कॾहिं कॾहिं, ॻाल्हि जेका ॿुधंदा आहियूं दिलि में लॻंदी बि आहे, पोइ बि अमल न कयूं न, पोइ इनखे चइबो त डीठ माण्हू आहे। इस्तहवज़ अलैहिम शैतान, शैतान हुनजे मथां हीअं पंहिंजो बिरांग वरायो चढ़ी वेही रहियो आहे। तंहिंजे करे ईअं न कजांइ, तौबा कर, इस्तिग़फार कर, ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह पढ़, तौबा कर त इंशाअल्लाह शैतान पढ़, औज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम पढ़, शैतान इंशाअल्लाह तोखां हटी वेंदो। पोइ इंशाअल्लाह तुंहिंजी मुस्लमानी ज़िंदगी हुजे। यार ज़िंदगी उहा अथई जेका अल्लाह जे रसूल जी ज़िंदगी हुजे। अल्लाह तुंहिंजो बाना इहा ज़िंदगी गुज़ार त मां त मोहबत कई थमांइ, जे तोखे मूंसां मोहबत करणी अथई त नबी सोणे जी ताबेदारी कर। रब तव्हां तुंहिंजी असांजी मोहबत, पोइ तोखे न दुनिया में ख़ौफ़, न क़ब्र में ख़ौफ़, न हशर जो ख़ौफ़। अच त उथी तोखे उन ॾींहुं छिके मां परश जे अर्श जे छांव में बीहारियां।